मुंगेरा या बोही मुंग। मुंगेरा जेकी न रुगो ग़िज़ायत सां भरपूर आहिनि पर केतिरनि ई बीमारियुनि खां बि बचाइनि था। सियारे जी मौसम अचण सां गॾु जिते असांजे कपिड़नि पाइण में नुमाया तब्दीली ईंदी आहे उते कुझु इज़ाफ़ी शयूं याने ख़ुश्क मेवा बि असांजी खुराक में शामिल थी वेंदा आहिनि। उन्हनि में मुंगेरा सभ खां वधीक नुमाया हूंदा आहिनि छो त ही मेवो सियारे जी मौसम जी ख़ासि सौगात आहे। तेज़ थधि सबबि ॾकाईंदड़ राति में गरम बिस्तरे ते गर्मा गरम मुंगेरनि जो शुगुल बि घणो मज़ेदार साबित थींदो आहे। मुंगेरा हिकु मज़ेदार ऐं ग़िज़ाई जुज़नि ते ॿधल मेवो आहे। मुंगेरनि में अहम ग़िज़ाई जुज़ा प्रोटीन, फोलेट, फाइबर, मैग्नीशियम, विटामिन ए ऐं मैग्नीज़ शामिल हूंदा आहिनि जेकी सुठी सिहत लाइ इंतहाई ज़रूरी आहिनि। मुंगेरनि जी फरीअ में तवानाई जो हिकु वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे। उन्हनि मां गोश्त, बेज़े ऐं भाॼियुनि जे मुक़ाबले में वधीक मिक़दार में प्रोटीन मिलंदी आहे जेका जिस्म खे फ़ाल रखण में मदद ॾींदी आहे। मुंगेरनि में मौजूदु कैल्शियम ऐं विटामिन डी इंसानी हॾनि ऐं ॾंदनि खे बि मज़बूत बणाईंदी आहे। साइंसी तहक़ीक़ मुताबिक़ मुंगेरा हर उमिरि जे माण्हूअ लाइ मुफ़ीद आहिनि ऐं सभिनी खे हिक जेतिरी ग़िज़ाई तवानाई मुहैया कनि था। मुंगेरनि मां मिलंदड़ विटामिन ए कैंसर ख़िलाफ़ विढ़ण में भरपूर सलाहियत रखंदी आहे। ही दिलि जे मर्ज़ ऐं शुगर ख़िलाफ़ बि हिकु मौसर हथियार आहे। माहिरनि मुताबिक़ शुगर जे मरीज़नि लाइ मुंगेरनि जा कुझु दाणा हर रोज़ खाइण इंतहाई मुफ़ीद आहिनि छो त उहे ग़िज़ायत जी खोट थियण नाहिनि ॾींदा। ही टीबी ऐं हेपाटाइटिस जे मरीज़नि जे लाइ बि इंतहाई मुफ़ीद ऐं बहितरीन ग़िज़ा आहिनि। साइंसी माहिरनि जो चवणु आहे त हेमोफीलिया जहिड़े मोज़ी मर्ज़ जो शिकार थियल मरीज़नि खे मुंगेरा कसरत सां इस्तेमालु करणु घुर्जनि छो त हिन में मौजूदु कुदरती फौलाद रत जा नवां जीव घरणा ठाहिण में इंतहाई अहम किरदारु अदा कंदा आहिनि। मुंगेरा रत जी नालियुनि जे मर्ज़ ख़िलाफ़ बि कारआमद आहिनि। ही रत जी तिबी हरारत खे बि बरक़रार रखंदा आहिनि जॾहिं त औरतुनि जे मख़सूस मर्ज़नि ऐं नक मां रत अचण वारी शिकायत खां बि निजात हासिल करण लाइ मुंगेरनि जो इस्तेमालु फ़ाइदेमंद आहे। ही वज़न घटि करण में बि मुआविन साबित थींदा आहिनि। जेकॾहिं हिननि ते लूणु बुरके खाधो वञे त ॾंदनि जो महारूं बि मज़बूत थींदियूं आहिनि। मुंगेरा दवाउनि में बि इस्तेमालु कया वेंदा आहिनि जॾहिं त मुख़्तलिफ़ खाधनि में बि भुञी ऐं पिसाए करे विधा वेंदा आहिनि। हिननि मां लज़ीज़ मिठाई बि तयारु कई वेंदी आहे। मुंगेरनि जा दाणा बिस्केटनि, केक, चॉकलेट, आइसक्रीम ऐं टॉफ़िन में बि इस्तेमालु कया वेंदा आहिनि जॾहिं त खाधनि जी सजावट में बि मुंगेरनि जा दाणा इस्तेमालु कया वेंदा आहिनि। मुंगेरनि खे पीही उन्हनि मां तेल ऐं बिना तेल वारो मखण बि कढियो वेंदो आहे। मुंगेरनि जो मखण सॼी दुनिया में पसंदि कयो वेंदो आहे। मुंगेरनि जे दाणनि सां कारा मिर्च, सावा धाणा, थूम ऐं लूणु मिलाए चटणी बि तयारु कई वेंदी आहे। यादि रहे त सॼी दुनिया में हर शइ जा फ़ाइदनि सां गॾु नुक़सान बि मौजूदु हूंदा आहिनि। अहिड़ीअ रीति जिते मुंगेरनि जा फ़ाइदा बयानु कया वेंदा आहिनि उते उन्हनि जा नुक़सान बि केतिरा ई आहिनि। सियारे जी थधी रातिनि में मुंगेरा खाइण जो पंहिंजो मज़ो हूंदो आहे पर जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त कंहिं बि शइ जो घणो इस्तेमालु इंसाननि जे लाइ नुक़सानकार हूंदो आहे। अहिड़ीअ ई रीति मुंगेरा बि घणा खाइण सां या रोज़ वापराइण सां नुक़सान थींदा आहिनि जंहिं जे बारे में तव्हां सभिनी खे ॼाण हुअणु ज़रूरी आहे। मुंगेरा खाइण सां मादे में तेज़ाबियत थी वेंदी आहे। उनखे महदूद हद ताईं खाइजे। मुंगेरनि खे वधीक मिक़दार में खाइण सां मादे में गरमाइश थी वेंदी आहे जंहिं सां हाज़मे जो मसइलो बि थी सघे थो। मुंगेरा साह जे मर्ज़ जो बि हिकु अहम सबबु बणिबा आहिनि छो त उन्हनि में तेल जो मिक़दार घणो हूंदो आहे जंहिं सां साह घुटजण लॻंदो आहे। इहो उन्हनि माण्हुनि जे लाइ त वॾो ख़तरनाक आहे जेकी अॻ में ई साह जी तकलीफ़ जा मरीज़ हुजनि। जेकी माण्हू वज़न वधण खां घबराईंदा आहिनि उहे मुंगेरनि जो घणो इस्तेमालु न कनि छो त उहे वज़न जल्दी वधाईंदा आहिनि। मुंगेरनि खे हामला औरतूं खाइण खां बिल्कुलु परहेज़ कनि छो त उहे ख़ुश्क आहिनि ऐं एलर्जीअ जो सबबु बणिजी सघजनि था। तंहिं करे हमल वारूं औरतूं मुंगेरा खाइण खां पासो कनि। मुंगेरा खाइण सां जिस्म में सोडियम जो मिक़दार वधी वेंदो आहे जंहिं सां ब्लड प्रेशर ऐं दिलि जो आर्ज़ो बि थी सघे थो। मुंगेरा खाइण सां जिस्म में ख़ारिश ऐं मथे में ख़ुश्कीअ जो ख़दशो घणो हूंदो आहे। तंहिं करे उन्हनि खे रोज़ खाइण खां बिल्कुलु परहेज़ करणु घुर्जे।